नाज़रीन अवां ॿुधाईंदा हलूं त सैयद मुजतबा शाह यादगार ढाहण ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे खिप्रो मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर असद शाह। जी असद। जी बिल्कुल, असां इन वक्त खिप्रो के मेन चौक ते मौजूद आहियूं। मुझे बैक साइड में तुम ॾिसी सको था तो खिप्रो जा शहरी सिविल सोसाइटी जा मानू सरापा एहतजाज बनियल आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त सैयद मुजतबा शाह यादगार जेको मुसमार कयो वियो उहो अञा ताईं तामीर नाहे थी सघियो। वधीक हिन मुज़ाहिरनि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। के ॿिया चौक खिप्रो में ॾाठा विया, उहे सभु ठही विया आहिनि। बाक़ी साईं मुजतबा शाह जो चौक न ठहिणु इहो बि परेशान करण जहिड़ी ॻाल्हि आहे त साईं जो चौक छो न ठहियो। कमिश्नर साहब DC साहब के इहो पुरज़ोर मुतालबो था करियूं। सभु खिप्रो जा शहरी गॾिजी या ह्यूमन राइट्स वारा जेके बि असांजूं तंज़ीमूं आहिनि त साईं जो यादगार महिरबानी करे जल्द खां जल्द ठारायो वञे। छाजे करे रोकियो वियो आहे? हीउ चौक हिकिड़ो मेन हो, हुनमें हर तरफ़ जो मन लिखियल हो सांगा रोड, अमीरपुर रोड, हथुंगो रोड, उहा माण्हुनि जी ख़तमु थी वई। त असीं वरी बि DC साहब खां इहो मुतालबो कंदा महिरबानी करे असांखे यादगार ठाराए ॾेई वञे शहीद जी, त जीअं हिकिड़ी माना शहर खे ख़बर पए हीअ असांजा शहीद, हिननि जी छा छा ख़िदमतूं हुयूं। पहिरीं असां प्रेस कॉन्फ्रेंस कई, आज एहतजाज जो दायरो वधायो आहे। असां शहीद मुजतबा शाह बुखारी जी जेका चौक यादगार ठहियल हो उहो ॾाठो वियो। हद अकल जे बहाने जेके ॿियूं चौंकूं ॾाठियूं वियूं त हीअ बि ॾाठो वियो, पर ॿियनि खे बहाल कयो वियो। ऐं जेको शहीद मुजतबा शाह बुखारी जी जेका चौक हुई उहा यादगार ठाहे कोन वई। शहीद मुजतबा शाह हिन इलाइक़े जो, हिन मुल्क जो, हिन असांजे ज़िले जो, हिन डिवीज़न जो हिकिड़ो महबूब हीरो हुयो। ऐं हुन पंहिंजे ज़िंदगी में सोशल सेक्टर जे हिसाब सां तमामु घणियूं महिनतूं कयूं, तमामु घणो कमु कयो। असांखे उमेदु आहे त शहीद मुजतबा शाह जो मसमार थियल जेको चौक आहे हिकिड़ो ख़ूबसूरत यादगार आहे, वो असल पोजीशन में ठाहे ॾिनो वेंदो। जी बिल्कुल, अवां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु इंक्रोचमेंट जे आड़ में खिप्रो शहर जा समूरा चौक ॾाठा विया हुआ त उन में सैयद मुजतबा शाह जेको चौक हो उहो पिणु मसमार कयो वियो। ॿिया चौक त ॿीहर तइमीर थी सघिया आहिनि, पर सैयद मुजतबा शाह जेको चौक आहे उहो अञा ताईं तामीर नाहे थी सघियो। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सैयद मुजतबा शाह चौक ॿीहर तामीर करायो वञे। जी।